बांधी में 12 रबियुल अव्वल जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में मुख़्तलिफ़ ॻोठनि खां रैलियूं बांधी पहुतियूं। जंहिं बाद मरकज़ी ईदगाह मां साहिबज़ादा इफ्तिखार अहमद अब्बासी जी अॻवाणी में शानदार रैली कढी वई, जेका आशिक़ाने रसूल मरहूम डॉक्टर अब्दुल लतीफ़ आराई जे घर ॿाहिरां पहुती, जिते तिलावत क़ुरान पाक खां पोइ नात पढ़ी वई ऐं उतां रैली जी शुरूआत कई वई। रैली में मौजूद ॿारनि वॾनि तोरे बुज़ुर्गनि जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुनासिबत निकिरंदड़ रैली में वॾे जोश ऐं जज़्बे सां शिरकत कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारुनि खां थींदी हुसैनी चौक पहुती, जिते साहिबज़ादा इफ्तिखार अहमद अब्बासी रैली खे ख़िताब कयो, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि।